अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाल आबरू आई माया फरा औरंगजेब। बुलेटिन में सब खबरें एक नजर हेडलाइंस। पीटीआई तरफा अज खां जेल भरियो तहरीक जो ऐलान। पहले मरहले में पीटीआई जा 200 कारकुन गिरफ्तारियों ॾींदा। पीटीआई जो वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चवे थो गिरफ्तारियों ॾियण जी शुरुआत अज लाहौर खां थींदी। खेसि लाहौर पुलिस गिरफ्तार न कयो तो मुल्तान पुलिस खे गिरफ्तारी ॾींदसि। जेल भरियो तहरीक जो मक़सद मीडिया ऐं समाजी शख्सियतुनि ते हमलनि ऐं मुल्क खे मुआशी तबाही हवाले कंदड़ टोले ख़िलाफ़ आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो ट्वीट। संदसि चवण आहे तहक़ीक़ी आज़ादी लाइ जेल भरियो तहरीक पुरअमन एहतजाज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ अज वफाकी काबीना जो इजलास थींदो। काबीना इजलास में मुल्क की सियासी और मुआशी सूरत हाल जो जायज़ो वरतो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नैब चेयरमैन के मुक़र्रर करण लाइ अहम अॻवाननि खे तलब करे वरतो। नैब चेयरमैन की मुक़र्ररी बाबत बि वीचारियो वेंदो। पुलिस ऑफिसरन ऐं जवानन ते ड्यूटी दौरान मोबाइल फोन इस्तेमाल करण ते पाबंदी भञकड़ी कंदड़ पुलिस एहलकारन खिलाफ कार्रवाई कई वेंदी। आईजी सिंध पुलिस गुलाम नबी मेमन पारां हुक्मनामो जारी। कोयटा में मरी बिरादरी ऐं सियासी समाजी अॻवाननि जो बारखान बाग के ख़िलाफ़ धरणो। वाक़े में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अॻवाननि जो मुतालबो। बलोचिस्तान बार तरफ़ां बि मुकम्मल अदालती कार्रवाइयुनि जो बॉयकॉट। सिंध हाई कोर्ट में सखर वासियुनि खे सिंधु दरिया मां फराहम थींदड़ पाणी बाबति केस जी ॿुधणी। अदालती हुक्म ते वकीलनि जी सरबराही में जोड़ियल कमेटी सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। जस्टिस सलाहुद्दीन पंवर रिमार्क्स न आहिनि त शहरियुनि खे पीअण लाइ फराहम थींदड़ पाणी वारो मामिलो संजीदा आहे। छा आबपाशी खातो निंड सुतल हो जो दरिया में ड्रेनेज जो पाणी छोड़ करण जी इजाज़त ॾिनी। सखर बैराज अंग्रेज़नि जे दौर में ठहियो, उन्हनि बि ड्रेनेज जो पाणी दरिया में छोड़ न कयो हो। ही कहिड़ी सोसाइटी आहे जेका पाणी ख़राब करे पई, पाण बि पीए थी ऐं पाड़ेसरियुनि खे बि पीआरे थी। तादूजी मॉडल क्रिमिनल कोर्ट उम्मे रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में उन वक्त जे SHO करीम चांडियो जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत करीम चांडियो खे हथकड़ियूं लॻाए जुडिशियल लॉकअप हवाले करे छॾी। सखर में SUP अॻवान जे बेदर्दीअ सां क़त्ल वारो मामिलो। SSP सखर क़त्ल केस नओं पिंड थाणे तां आबाद थाणे ते मुंतक़िल करे जांच ऑफिसर खे मुक़रर करे छॾियो। पुलिस जांच दौरान मक़तूल जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार खां पिस्टल काराई ऐं कुहाड़ी हथ करे वरिती। पुलिस मुख्य जवाबदार साबिर खोखर जे जवाबदार भाउ दीदार ऐं चाचे खे गिरफ़्तार न करे सघी। वारे भरसा नौजवान जो वण मां टंगियल लाश हथ ॻोठ जखर वासी नौजवान शाबान अली कुंबर जो ॻोठ ॿाहिरां वण मां टंगियल लाश हथ आयो। दड़ो वेझो ॻोठ सूफ़ पलेजो में नौजवान कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल। जवाबदार हैदर मल्ला कुहाड़ियुनि जा वार करे नौजवान न्यास पलेजो खे बेदर्दी सां क़त्ल कयो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। नौजवान न्यास पलेजो खे क़त्ल करण बाद जवाबदार फरार थी वियो। चक में 2 भाइरनि जे क़त्ल जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। रुस्तम शहर में क़त्ल थियल 2 भाइरनि तौफ़ीक़ ऐं रफ़ीक महर जो केस संदन मासात कासिर नवाज़ महर जी फ़रियाद ते 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में फ़कीर मोहम्मद महर, साईं बख्श ज़हीर ऐं ज़ाहिद महर समेत 3 अणॼातल जवाबदार नामज़द। बख्शापुर में 2 नौजवान मुबैना तौर अगवा थी विया। ॻोठ लियाकत डोमकी जा रहवासी नौजवान गुलाम हैदर शेख ऐं गदा हुसैन शेख मियाणी थाणे जी हद मां मुबैना तौर अगवा थिया। लकी गुलाम शाह वेझो ॻोठ नवां जुणेजा में फारम ते सुतल हिकु ॼणो हथियार बंदन फता मोहम्मद जुणेजो खे अगवा करे विया।